खूबसूरत कविता दा आतिफ खासकेरी फ्राम मेरापुर। तमाम सुनो लेखक जिनी कविता आऊं पढ़ी रहियो आहियां। चवे थो त खौफ़ थींदो हो माण्हुनि खां, खौफ़ थींदो हो माण्हुनि खां, उन्हनि जी सोचनि, रवैयनि, वर्तावनि खां। हर चेहरे खे ॾिसण सां ई तुझे जी अजीब कैफ़ियतूं तारी थी वञनि थियूं। सभु खौफ़ लही विया, सभु खौफ़ लही विया, सभु ग़म दूर थी विया। सभु माण्हू पंहिंजा लॻण लॻा। जॾहिं खां तो पंहिंजो कयो आहे, हाणे हवाऊं मुंहिंजे मन में ऐं मां हवाउनि जे मन में रहंदो आहियां। सच पुछी त आउं तोखे पहिरियों दफ़ो ॾिसी घबराइजी वियो हुयुसि, पर तूं मुंहिंजे घबराहट जो ॾाढो बारीक़ीअ ऐं बेचैनीअ सां मुआइनो कयो आहे। आउं उन ॾींहं खां तो ते अंधो एतमाद करणु लॻो आहियां जॾहिं तो चयो घबराओ न, तुंहिंजी ऐं मुंहिंजी अखियुनि जा पंध साॻिया आहिनि।